सलामकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान शेरदिल ऐं मल्हार खे ख़त्म कराए छॾींदो? छा शेरदिल ऐं मल्हार रोशन ऐं वॾेरे शाह नवाज़ खान खे आज़ादु कराए सघंदा? छा रावल खान वारा वॾेरे बालाज खान खे ख़त्म करे छॾींदा? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी के बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। बिहारींदड़ नई नोटिफिकेशन सब खां पहिरियां अव्हां ॿाहिरां ताईं बावक़्तन पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त शेरदिल मल्हार ऐं शेरदिल जा मासात ऐं दोस्त सभु गॾिजी करे वॾेरे बालाज खान जे ओताक ते चढ़ाई कंदा ऐं उन जे खुफ़िया रूम यानी जिते रोशन ऐं शाह नवाज़ खान वारा क़ैद में आहिनि उन्हनि खे वञी आज़ादु कराईंदा ऐं थी सघे थो त जिते मंठार उते क़ैद में आहे त उन खे बि उते ख़त्मु करे छॾींदा ऐं उन खे ख़त्मु करण खां पोइ रोशन शाह नवाज़ ऐं शेरदिल पंहिंजे मासात खे बि उतां वठी वेंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त रावल खान वारा बि हाणे फुल तयारी में हूंदा त असां सिकंदर खान खे जल्द वॾेरे बालाज खान खे जल्द अज़ जल्द ख़त्म करे सघूं, छो जो इन असां सां ॾाढा नाहक कया आहिनि। दोस्तों ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार बि तमामु घणो वॾेरे बालाज खान जे मथां गुस्से में हूंदो ऐं कॾहिं बि हाणे बालाज खान खे कोन छॾींदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा ऐं पंहिंजे शहर जो नालो ॿुधाईंदा, कहिड़ो दोस्त कहिड़े शहर खां ॾिसी रहियो आहे। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।